हेस्को मटियारी की हठधर्मी बरकरार। रमजानुल मुबारक के बाबरकत महीने में बिजली की गैर एलानिया लोड शेडिंग ने लोगों का जीना महाल कर दिया। मटियारी के अवाम को शदीद गर्मी में शदीद परेशानी का सामना। मटियारी में बदतरीन लोड शेडिंग का सिलसिला जारी, जिसमें कई घंटे तक बिजली बंदिश करके अवाम को अजियत में मुब्तला कर दिया। भाई अवाम इधर के बहुत परेशान है, जितने रोज़ायत भी इधर हैं वो भी परेशान हो गए। लाइट इतनी जा रही है जो उससे ज़्यादा परेशान, बीमारियों का भी मसाइल भी चल रहे हैं। इसके अलावा नमाजी और जो तरावी वगैरह होती है ना, उसके वो भी बहुत परेशान होते नमाजी भी। मैनू हिकिड़ो सीज़न हूंदी आहे जंहिंमें असां कमाईंदा आहियूं, सॼो ॾींहुं ई बंदि आहे। इहा असांजी गुज़ारिश आहे त असांखे मुकमल लाइट ॾिनी वञे त असां पंहिंजे हिन सीज़न जो फ़ाइदो वठी सघूं। ऐं गर्मी लॻी पई आहे ऐं काड़ो लॻो पियो आहे इलाही, जंहिंजे दौरान इलाही तंग था थियूं असीं। ऐं रमज़ान लॻो पियो आहे, राति जो तुराबी वग़ैरह थियनि थियूं ऐं रोज़े खोलण जे टाइम ते लाइट न आहे, तुराबियुनि जे टाइम ते लाइट न आहे, गर्मीअ में बिठा हाफ़िज़ वग़ैरह। ऐं असां इहो ई चाहींदासीं त इंतिज़ामिया महिरबानी करे लाइट ते फोकस कनि। ऐं परेशान आहियूं, लाइट बंदि आहे, बेरोज़गारी थी वई आहे ऐं न को ॿियो कमुकार आहे, न को ॿाहिरि था निकिरो सघूं, न को अंदरि। हिते जंहिंखे खयूं अचूं को बि ॿुधे कोन थो वापटारो। हुकूमत के खपे त अवाम दा मदद करे। मटियारी के दुकानदारों और शहरियों ने यही मुतालबा किया है कि मटियारी में तवील जो लोड शेडिंग है उसका खात्मा करके इस रमजानुल मुबारक में हमें तहफ़्फ़ुज़ फराहम किया जाए। कैमरामैन असद शबीर के साथ अली फैज़ान, वश न्यूज़, मटियारी।